बगाल पे कई जलालुद्दीन रूमी जी बादशाह चमड़ा पोश कंदो हो गाल याद आ रहा विसरी भैया हाँ सही फ्री अचा पाई तव्हां खां त विसरी पर याद जा रहा आहियो बादशाह चयो त माण्हू ॾिसां मुंहिंजे मुल्क में छा था कनि चोरी था कनि रिश्वत था वठनि छा था कनि बादशाह अवामी लिबास पाए आधी रात जे टाइम ते पंहिंजे ॻोठ में निकितो आहे इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो तवजो कयो इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो जो चोर हिकिड़ा चोरीअ जे ख़्याल सां उहे बि घिटीअ में अचनि पिया त चोरी कयूं हेॾा जो बादशाह ते नज़र पियल त वठी भॻा चौकीदार अलाए केरु बादशाह सम्झियो जेके मूंखे ॾिसी भॻा से साधन आहिनि चवनि के अटकल सां अकेलो हा पकड़े त नथो सघां वरी ॿियो शुरू थियो आहे सिगरेट में अदाईअ त न कयो भई क़ुर में अथव ॿाहिरि वञी पियो हिते छो था सिगरेट पियो महिरबानी कयो इज़त वारा आहियो क़ुर जी बि इज़त कयो क़ुर शरीफ़ जी महफ़िल में सिगरेट न आहे पीबो ॿाहिरि पियो तव्हांजी मर्ज़ी मां त इजाज़त कोन थो ॾियांव जाइज़ कोन्हे को पर भला पीओ त ॿाहिरि क़ुर पा करे महफ़िल में त न पियो सलाह शरीफ़ बुलंदा आवाज़ मूंखे बि 35 साल थिया आहिनि तकरीरूं कंदे पर अहिड़ो ॻोठ मूं किथे कोन ॾिठो आहे सची भॼी 35 साल मुंहिंजी सर्वसा तकरीर कंदे पर अहिड़ी जॻह अहिड़ा माण्हू किथे मूं न ॾिठा अलाह हिदायत कंदो अज़ीज़ो दोस्तो जो बादशाह ॾिठो त भॻा था वञनि हाणे अकेलो पकड़े बि कोन सघंदुसि सम्झो था न सही हाणे पकड़े बि कोन सघंदुसि भॼी वेंदा त मज़ो बि न आहे अटकल कयां त इहे सभई फासनि कीअं फासाया कि अदा भॼो न मां बि तव्हां जहिड़ो आहियां छा चई भॼो न चओ भॼो न आउं बि तव्हां जहिड़ो आहियां हू केरु आहे ॾाढो जो केरु आहे ॾाढो जो केरु आहे हुननि जे लिखे यार हे चोर ऐं असां हे बि असांजो को साथी आहे चवे थो मां तव्हां जहिड़ो आहियां हुन ज़ाहिर में चयो तव्हां बि इंसान मां बि इंसान पर फ़र्क़ु हुयो या न हुयो हू चोर हू बादशाह इहे न सही हू बदमाश हू शरीफ़ पर हुननि पंहिंजे ख़्याल सां पाण ते क़यास कयो छो त हुननि जी सम्झ महदूद हुई हमेशह चोर चवंदो आहे त ॿिया बि चोर आहिनि दोस्तो अज़ीज़ो चोर बीही रहिया बादशाह सां चई लाॾे ख़बर संगती तुम शिकारी आहे चे हा चे तव्हां चे असां बि शिकारी आहियूं शिकार ते निकिता आहियूं चे हा हलो त हलो शिकार ते मां यार तव्हांजो साथी आहियां जॾहिं अॻिते हलिया त सलाह कयो त भला बाबा ॾियो ख़बर तव्हां जेके चोर आहियो आउं बि तव्हांजो साथी आहियां तव्हां में को हुनुर आहे छो त हर हिक जी पंहिंजी पंहिंजी ख़ूबी थींदी आहे मौलाना रूमी तो लिखे मसनवी शरीफ़ में त चोरनि चयो हिकिड़े चयो मूं में हुनुर अहिड़ो आहे जो राति जो हिकु दफ़ो जंहिंखे ॾिसां भली 50 साल गुज़री वञनि हुनखे सुञाणंदुसि त ही फलाणो माण्हू आहे भली ऊंदा ई राति में ॾिसांसि चई वाह वाह तूं त कम वारो माण्हू आहे ॿिए चोर चयो त मूं में ताक़त आहे खज़ानो केतिरो बि लिकल हुजे सुंघंदो आहियां नक जे ज़रिए ख़बर पवंदी आहे त खज़ानो काथे आहे भली ज़मीन 7 में दफ़न थियल हुजे चई यार तूं बि कम वारो आहे टे खां पुछो ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो कमाल आहे चई मुंहिंजो कमाल आहे त जेकॾहिं कुतो भौंकंदो आहे त हुन कुते जी भौंक सम्झंदो आहे ॿोली ॾाह वेंदी आहे त कुतो छा थो ॻाल्हाए चौथे चोर चयो यार मूं में बि कमाल आहे केॾी बि भित मज़बूत हुजे अहिड़ो खाट हणंदो आहे जो ख़बर ई कान पए मिंटनि में खाट हणी वञा यार तूं बि कम वारो आहे वो 4 ॼणा हा बादशाह के चोर भाई तू बादशाह दे तू अदा साथी दे खबर असा जेड़ा तो में को कमाल है चे हाओ केड़ो कि खुदा न करे असा फांसी पऊ बदजी वणू सूबेदार काहे वने अन का पो वरी जेल हल्या वणू जेल का बाद में फांसी अची वने पर मुंह में एड़ो कमाल आ अवा जे गिची में जे कदे रसो पवे अवा जो रुगो तख्तो कढणो आ लड़काइणो आ इन मुझे दाढ़ी में कमाल आ ये दाढ़ी ही कया त तवा ता फांसी माफ अब बादशाह सचो या कूड़ो बादशाह चवे तो छड़े जो बाबा फांसी न दो तो केर तो फांसी दे दीदो को बादशाह त गाल कई सच्ची पर हो अंधा न समझी सका चोर हा न सही वो तो वन बड़ा हिन जाके वार कीमती हन जा वार अहिड़ा हन कीमती लुट दा तो फांसी माफ तो यार जरी पाण में एड़ो कमाल आ तो पो हलो तो चोरी बादशाह जी क्यों बादशाह जो वन बड़ा घर रीमो जो था फरन हाणे कुछ को हलो बाबा
हाणे बादशाह जे महलात ॾे रवाना थिया। मसनवी में मौलाना रूमी लिखियो आहे, ऐं तव्हांखे खिलाइण कोन आयो पर हक़ीक़त थो ॿुधायां, तवजो कयो। मौलाना रूमी थो चवे अॻिते हलिया, कुते शहर जे भौक कई, सभई बीही रहिया। ओ संगती ॾे ख़बर, तूं थो चवी त मां कुते जी ॿोली सम्झंदो आहियां, छा थो कुतो चवे? चई यार कुतो अहिड़ी थो ॻाल्हि करे जो मूंखे सम्झ में नथी अचे, तव्हां पत न कंदव। छा थो चवे? चई कुतो थो चवे 4 चोर 5 बादशाह। कुतो छा थो चवे? 4 चोर 5 बादशाह। चरिया भेड़ा बेवकूफ़ है, तूं दाढ़ी या को डटा हणंदो आहे। हाणे बादशाह था चोरियूं कनि, हलो चवंदा नथा मञो तव्हांजी मर्ज़ी। अॻिते विया मुंहिंजा प्यारा दोस्त, जंहिं चयो न मां नास सां नासोड़ो हणंदो आहियां, चई हिते खज़ानो आहे, उन ॿुधायो। ऐं जंहिं चयो त मां खाट हणंदो आहियां, उन बि कमु करे ॾेखारियो। सभिनी माल कढियो, हीरा जवाहर मोती पेटियूं कढी ॿाहिरि निकिता। बादशाह चयो त घर त मुंहिंजो भींग थी वियो, हाणे आउं छा कयां? माल बि बचायां, हिन खे बि फासायां। चई ॻाल्हि ॿुधी अथव? चई कहिड़ी? मुंहिंजी ॾाढ़ी तव्हांखे छॾाईंदी, पर माल जल्दी न विरहाइबो। बादशाह जी चोरी आहे, 2-3 ॾींहं लिकाए रखो, कंहिं पाठारीदार वटि माल लिकायूं था, पोइ जॾहिं मुल्क मां बाहि ख़तम थींदी पोइ माल विरहाईंदासीं। यार तूं सच थो चवे। हली पूरे हिकिड़ी जॻह ते माल मथां पूरे निशान करे पार पता, बाबा पार पता त ॾियो न, कीअं हिक ॿिए सां मिलूं? जे फलाणो मां फलाणो मां फलाणो मां चइनी पंहिंजा पार ॿुधाया। बादशाह चयो बाबा मुंहिंजो बि नालो फलाणो आहे, मिड़ई खणी फर्ज़ी ॿुधायईं। हलिया विया, सुबुह जो मोकिले पुलिस, एड्रेस त हुई न सही, 4 घरां बदिजी आया। सम्झो था न, 4 जो बची आया। बादशाह हुकुम को त चइनी खे फांसी चाढ़ियो। पर मुंहिंजे आॾो हितां वठी मां तख़्त ते थो वेहा। राति जो हो चोराणे लिबास में, हाणे मथे ते ताज आहे, चओ सुभान अल्लाह। कलंगी आहे, चओ सुभान अल्लाह। शहनशाही तख़्त ते आहे, चओ सुभान अल्लाह। तख़्त ते वेठो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, जंहिंमहिल 4 चोर पकड़जी आया, पाण में चऊं पाण वारो 5 साथी काॾे हो? जेको पाण सां राति गॾो, पाण त पकड़जी पियासीं, पाण वारो 5 साथी काथे आहे? मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, जंहिंमहिल वेझो आया, 4 लंघिया। जंहिं चयो हो त मां राति जो ॾिसंदो आहियां, 50 साल खां सुञाणंदो आहियां, उहो ॾिसी थो चवे यार अल्लाह न भुलाए, इहो जेको तख़्त ते वेठो आहे सो पाण वारो 5 साथी आहे। उन सुञाणे वरितो। जंहिंमहिल साम्हूं आया तंहिंमहिल रण थो करे, ओ बादशाह सलामत, कुते जे ॿोली वारे पंहिंजो वाइदो निभायो, सिंघण वारे पंहिंजो वाइदो निभायो, खाट हण वारे पंहिंजो वाइदो निभायो, मां बि पंहिंजो वाइदो निभायो आहे। तोखे सुञातो थो रातो को तूं आहे, हाणे तुंहिंजो वारो आहे। वारो कर वारो कर वारो कर, वाइदो निभाए, ॾाढ़ीअ खे लोड त फांसी माफ़ थी वञे। सम्झो था न? बादशाह सम्झी वियो, अॻियां अदालत वारा हूंदा हुआ, चई यार सुञातो थी त ख़ैर आहे। बादशाह चयो बाबा तव्हांखे माफ़ी आहे, माफ़ी त छुटी विया। मौलाना रूमी हो मिसाल थो लिखे, चवे थो नबी पाक जी ज़ात अल्लाह मोकिलियो। हाणे चोरनि जी ॻाल्हि ख़तम, पाण फरमाइनि था नबी आयो, अल्लाह पाक जी ज़ात हुनखे अर्श ते घुरायो। महबूब जो हो शान आहे जो सिज लही वञे, अलीअ जी निमाज़ क़ज़ा थी वञे, मोहम्मद मीर इशारो करे त लथल सिज मोटी अचे। चंड मुस्तफ़ा चीरे ॾेखारे, पत्थरनि खां कलमा भराए ॾेखारे, हबीब करीम जे दरबार में उठ दाहूं खणी अचनि, हरण मुस्तफ़ा जे दरबार में फरियादी थी अचनि। माण्हू भुलिजी पिया, चवण लॻा त अल्लाह हुआ। नबी पाक फरमाया कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, भुलिजो न मां तव्हां जहिड़ो आहियां। ओ जे बादशाह चयो हो त मां तव्हां जहिड़ो आहियां। चोरनि छा चयो त ही चोर आहे? चओ चओ चोरनि छा चयो त ही? पर आशिकनि चयो त चोर न आहे। कुता भौंकिया, कुतनि चयो त 4 चोर 5 बादशाह, सुञाण वारा सुञाणी विया। मुंहिंजा दाबिला तस्बीह थो चवां, मुस्तफ़ा जा आशिक सम्झी विया त मुहम्मद असां जहिड़ो न आहे, मुहम्मद असां जहिड़ो न आहे, नबी करीम तव्हां जहिड़ो न आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, पर हुननि चयो त न असां क़ुरान खणंदासीं, असां जहिड़ो आहे। कूड़ा कूड़े जा पुट कूड़ हणंदा विया, पर यादि रखो इहे सभई मुल्ला जेके कूड़ ते क़ुरान खणनि था पिया, माण्हुनि खे गुमराह कनि था, क़यामत ॾींहुं गिरफ़्तार थी ईंदा। मुंहिंजा अब्दा छा थींदो? सितारे टूट जाएंगे और ज़मीन पर ज़लज़ला होगा। क़यामत थींदी न सही, सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला
जिला होगा। अरे मोहम्मद तख्त पर होंगे, अदालत पर खुदा होगा। नबी करीम ताहा जो ताज पाइंदो, मां जागल बसम बातगा जो सुरमो पाइंदो। नबी करीम जरी अल्लाह जे अमर सां तख्त ते वेही शफात कंदो, पोइ मुला सुञाणंदा, अरे जेके असां पाण जहिड़ो चवंदा हुआसीं इहो त मुहम्मद अरबी अल्लाह जे तख्त ते वेठो आहे। पोइ दाहूं कंदा, या रसूल अल्लाह, हाणे कंध लोड त जहन्नम खां छुटऊं। नबी तो चवे उन्हनि जे लाइ कंध लोडींदुसि जेके सुञाणंदा, पर जन मुहम्मद खे दुनिया में न सुञातोसीं, सिधा दोज़ख ॾे वेंदा। मौलाना रूमी मसनवी में तो थे, रीश जुम्बा, सुभान अल्लाह, रीश जुम्बा ऐ शहे कौनो मकान, तागुनहा गारा दरायंद दर अमा ओ रहमत लिल आलमीन। अज पाजी सुहारिय खे लोड, अज गुनहगार छड़ाए। मुस्तफ़ा फरमाइन था कहिड़ो बि हुजे, गुनहगार हुजे, बदकार हुजे, मां मोहम्मद करीम ॾिसांसि थो, हुन जे दिल में मां मुस्तफ़ा सां राईअ जे दाणे जेतिरी मोहब्बत आहे, उनखे बि छॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि। इंशाअल्लाह ताला जेके नबी के हाज़िर नाज़िर चवन था, नबी के नूर मञनि था, नबी जो उर्स कनि था, या रसूल अल्लाह पुकारनि था, आज़ान खां अॻे पोइ सलातो सलाम पढ़नि था, उहे मोहब्बत वारा आहिनि, इश्क जी निशानी आहे। क़यामत में मुस्तफ़ा जी सफ़ारत कंदो ऐं इहे मुला धिका पिया झलींदा, नबी जे दर तां तड़ियल हूंदा। अॼु बि ख़ुदा धिकारे छॾिया आहिनि, क़यामत में बि नबी करीम सिफ़ारिश कोन कंदो। दुआ कर ख़ुदा असांजी मुस्तफ़ा जे दरबार में सिफ़ारिश क़बूल फरमाए, हबीब उम्मत जा बेड़ा पार करे जन्नतुल फ़िरदौस में वठी वञे। अल्लाह ताला